अकेलो पियो निकिरे। दिलबर त चयो हुयो त राणी हिन सां गॾु निकिरंदी आहे। किथे दिलबर मूंसां कूड़ त कोन पियो हाणे। पर मस्तानी जे करे अञा भाउ ॿ ॾींहं ॾिसां थो, न त दिलबर खे वठी फ़कीर वटि अचे बीहारींदुसि। जेकॾहिं फ़कीर इज़त सां मञे थो त ठीकु आहे, न त ॿियो बि रस्तो आहे। मस्तानी, तुंहिंजी यादि मूंखे झोरे छॾियो आहे। न राति जो निंड थी अचे। जुदाई जिगर पई कांदी, रात दा निंड नहीं आंदी। मस्तानी, मस्तानी, मरियम, तुझो दिमाग़ त ख़राब न आहे जो तूं सुल्तान वारनि जी घिटीअ में बीठो आहे। जेकॾहिं न हुननि ॾिसी वरिती त बंदूक खणण में देरि ई न कंदो। मां छा कयां बाबा, छा कयां मां? जेकॾहिं मां सदोरे खे नथो ॾिसां ऐं हुन सां नथो ॻाल्हायां न त मुंहिंजी दिलि खे सुकून ई कोन थो मिले। मरियम, तूं कुझु ॾींहं सब्र कर। मां सुल्तान वारनि खे राज़ी करण जे चकर में आहियां ऐं तूं वरी कम फिटाइण जे चकर में आहीं। जेकॾहिं अञा बि सुल्तान वारा राज़ी नथा थियनि न त पोइ इहे सुल्तान वारा बंदूक खणण जे क़ाबिल आहे। पोइ खण बंदूक, हण वञी सुल्तान वारनि खे। कंहिं तोखे रोकियो आहे? मां त मजबूर आहियां बाबा। दिलबर जे दर्जा कुत्ता बि मुंहिंजा साईं आहिनि, पर हो त मुंहिंजे महबूब जा भाइर आहिनि। मां उन्हनि खे किथे थो मारे सघां? तूं हाणे कुझु बि न कर, बाक़ी सुल्तान वारनि खे मां राज़ी कंदुसि। बसि तूं रुगो हिकिड़ी भलाई कर ऐं तूं सदोरी जो रस्तो रोके न बि। बसि हुन सां फोन ते ॻाल्हाईंदो कर। फोन ते त अधु मुलाक़ात आहे बाबा। वरियाम, कुझु ॾींहं अधु मुलाक़ात ते गुज़ारो कर। बाक़ी मां सुल्तान वारनि खे जल्द राज़ी करे वठंदुसि। जेतिरो बि जल्द थी सघे न बाबा, जेतिरो बि जल्द थी सघे। इन्हनि ज़ालिमनि खे हाणे मञाए। सुल्तान वारनि खे राज़ी करणु मुंहिंजो कमु आहे। हाणे तूं हल, हल मूंसां गॾु।